बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। फ्रेंड जी त असांजो चैनल ॾिसी रहिया अख़लाक वाइस टीवी। फ्रेंड असांजे चैनल में दिल जी गहराइनि सां अस्सलामु अलैकुम। फ्रेंड दुआ आहे त अल्लाह तव्हांखे सदाईं ख़ुशि कंदो, आबाद रखंदो। फ्रेंड अॼु जो मौज़ू असांजो आहे वताए फ़क़ीर जो। फ्रेंड अगरि असांजो वीडियो तव्हांखे सुठो लॻे त प्लीज़ फ्रेंड असांजो वीडियो खे लाइक कंदा, चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं कमेंट में असांखे ज़रूरु ॿुधाईंदा तव्हांखे वीडियो कीअं लॻो। तो फ्रेंड अॼु जो मौज़ू असां स्टार्ट कंदासीं वताए फ़क़ीर जो इश्क। हिकिड़े ॾींहुं वताए फ़क़ीर पंहिंजे हिकु दोस्त सां उभरायो लहरायो करे रहियो हो त ॻाल्हि कंदे कंदे अची इश्क जी ॻाल्हि निकिती। फ़क़ीर पुछियसि इश्क छा आहे? दोस्त चयसि फ़क़ीर इश्क दिलि जी विंदुर ऐं रूह जी राहत आहे। जंहिंखे अंदर में इश्क नाहे उहो इंसान ॼण ॼायो ई कोन्हे। उन ते फ़क़ीर वराणियो भला उहो इश्क कंहिं सां कबो आहे ऐं कीअं कबो आहे? दोस्त चयसि फ़क़ीर मर्द जो इश्क हमेशह औरत सां थींदो आहे ऐं उन खे मदोजा करण लाइ केतिरा ई तरीक़ा आहिनि, पर हिकिड़ो त सफ़ा सवलो आहे। उन खे पहिरीं सन्हो भितर खणी इशारतनि हणिबो ऐं पोइ जीअं ई मुड़े मुरकी निहारे त सम्झ ठही वई आहे। उहे ख़बरूं चारूं करे ॿई मोकिलाए पंहिंजो गस वठी राह जा राय थिया। फ़क़ीर कंहिं ॾींहुं गस वठियो पिए वियो त ॾिठई त हिकु औरत अकेली पई वञे। सूरत में बि मोचारी आहे। दिलि सुरकियसि सो दोस्त जी इश्क वारी ॻाल्हि यादि अची वयसि। हिन उन रम्ज़ करे आज़माइण लाइ चङो मोचारो भितर खणी ठका करायईं। माई सॻोरीअ खे जो वञी खेसि लौंदड़ीअ में लॻो। वेचारी वञी पट ते फ़ाक़ो कयो ऐं ॾंदणिजी वई। फ़क़ीर वेझो वियसि ऐं उन ॾे निहारे चवणु लॻो मूं तोखे भितर हयो इश्क करण लाइ त इशारो सम्झी मुरकी तूं वरी ॾंद पई सीखीं।